दादू में गैस लीकेज सबब बाहि लगण के नतीजे में फौत थी वियल ॿिनि भाइरनि समेत 3 ॼणनि के केस में ज़ोनल मैनेजर सुई गैस कमरुद्दीन सुरहियो जी ज़मानत रद्द थियण बाद खेस गिरफ़्तार कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अकील लाखो मूजिब अदालती हुक्म ते ज़ुबैर कुरैशी, संदसि भाउ अयास कुरैशी ऐं मासात हिदायतुल्लाह गोपांग जे फौत थियण जो केस B सेक्शन थाणे ते दाख़िल कयो वियो हो। सुई सिदरन गैस कंपनी दादू जे इंचार्ज कमरुद्दीन सुरहियो ऐं कंप्लेन इंचार्ज ख़िलाफ़ ज़ुल्फ़कार कुरैशी जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। फरियादीअ जो चवणु हुयो त सुई सिदरन गैस कंपनी जे अमलदारनि खे गैस लीकेज बाबति 3 महीननि ताईं शिकायतूं कयूं, पर उन्हनि लीकेज बंदि न कई, जंहिं सबबि 3 ॼणा अजल जो शिकार थिया। कलंदराबाद पाड़े में 1 महीनो अॻु गैस लीकेज सबबि कमरे में बाहि लॻी वई हुई ऐं कमरे में वेठल 2 भाइर ऐं संदसि मासात सड़ी फौत थी विया हुआ। केस दाख़िल थियण बाद जवाबदार ॼाणायल ज़ोनल मैनेजर दादू जे अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। अदालत ज़मानत जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत पारां ज़मानत रद्द करण ते जवाबदार अदालत में वाशरूम में लिखी वियो। कोर्ट टाइम ख़त्म थियण बाद जवाबदार फरार थियण जी कोशिश कई त B सेक्शन पुलिस खेसि गिरफ़्तार करे वरितो।